अल्लाह ताला कई अज़ाब ॾिना, कॾहिं जून जो अज़ाब अचे, कॾहिं ॾेॾर खाधे पीते में पइजी वञनि, कॾहिं खून खाइण पीअण जी शयूं जूं सभु रत थी वञनि। अल्लाह तो फरमाए भला इहो तरीक़ो खपेव छा? ऐं याती अमुल अज़ाब क़ुबल आया, अञा अज़ाब अॻवाट अची वञे। यहूदनि खे अज़ाब आया, के सूअर थी विया, के भोला थी विया, कंहिंजे मथां छिपूं किरियूं, कंहिंजे मथां मींहं पथरनि जा मींहं वसिया, कंहिंजे मथां विज जा चिमका आया जो सड़ी विया, कंहिंजे मथां शदीद तूफ़ान आयो जो बात खुद हवा वञे त पोइ सभु माण्हू चाटा कढी वञी वञे। अल्लाह त अहिड़े अज़ाब जो इंतज़ार आहे छा भला? इहे त सभु तव्हांखे इबरत जे लाइ ॿुधाया अथसीं, सचे क़ुर सां ॿुधाया अथसीं, अहिड़े अज़ीम शान पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह जे ज़ुबानी ॿुधाया अथसीं। अञा तव्हांखे को पको दलील खपे छा हिननि ॻाल्हियुनि जे लाइ? ऐं हे ॿोलियूं त असां पंहिंजे हाणे अखियुनि सां ॾिठियूंसीं, कहिड़ो बदहाली थी मुस्लमान जी, कहिड़ी तकलीफ़ जो माण्हू शिकार थियो, जो इज़त वारे जी इज़त न रही, माल वारे जो माल न रहियो, घर वारे जो घर न रहियो, सभु माण्हू बेसर सामानी जे आलम में परेशानी जी ज़िंदगी पिया गुज़ारे। अञा जेकॾहिं माण्हू ने अल्लाह ताला जी तौबा ऐं इस्तिग़फ़ार जे पासे न लड़े त पोइ त वॾी बुरी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला शाला असांखे तौबा ऐं इस्तिग़फ़ार हिदायत जो रस्तो नसीब करे। वमा नुरसिलुल मुरसलीन इल्ला मुबश्शिरीन व मुनज़िरीन। अल्लाह तो फरमाए त असां रसूल मोकिलींदा आहियूं, इहे तव्हांखे बिशारत ॾींदा, फर्मबरदार माण्हुनि खे जन्नत जी ख़ुशख़बरी जो बिशारत ॾींदा, बेफ़रमान माण्हुनि खे अल्लाह ताला जे अज़ाब ऐं जहन्नम खां ॾिजारींदा। वयुजादिलुल्लज़ीन कफ़रू बिलबातिल लियुदहिउ बिहिल हक़। ऐं बातिल सां वारे जेके काफ़िर आहिनि उन्हनि सां बातिल जे बुनियाद ते जेके बीठल आहिनि उन्हनि सां जहिड़ो कंदा, उन्हनि जी उहे इख़्तिलाफ़ इन कंदा कंदनि इहे हक़ खे तिरकाए विझनि। वतख़ज़ू आयाती वमा उनज़िरू हुज़वा। इहे अहिड़ा बेफ़रमान माण्हू क़ुर जूं ॻाल्हियूं ॿुधायो, अल्लाह जा अहकामात ॿुधायो, सभ खे मज़ाक़ ऐं मस्ख़री करे टारे छॾनि। अल्लाह ताला शाले हिन क़ुर मजीद जे असांखे अदब एहतराम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमन अज़लम मिमन ज़ुकिर बिआयात रब्बिही फ़अरज़ अन्हा। अल्लाह तो फरमाए हिन खां वधीक ज़ालिम माण्हू केरु न थींदो जो अल्लाह जो क़ुर, अल्लाह जी आयत, हिदायत जो सबक़, उनखे तव्हां हक़ जी ॻाल्हि, अल्लाह जे रसूल जो फरमान ॿुधायो, पोइ बि उनखे वटे ठुकराईंदो, वटे उन सां इख़्तिलाफ़ कंदो, उनखे मुंहुं मोड़े वञे, नसीमा कदो न थिए था। संदसि बद किरदारी, गुनाह, ॾोह, बेफ़रमानी जेके पंहिंजे ज़िंदगी में मोकिली छॾी अथई, तौबा बि न करे, इस्तिग़फ़ार बि न करे, अञा हथ उहो विसारे वेही रहे। अल्लाह तो फरमाए हिननि सभिनी जो बद किरदारी जो तोखे मुंहुं ॾियणो पवंदो, हिसाब ॾियणो पवंदो अॻिते अल्लाह ताला। पोइ या त रब ताला वटि जान छॾाइण जी का ज़मानत हुजे सो अल्लाह ताला तो फरमाए ला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा। केरु बि कंहिंजो ॿार कोन खणंदो, जो मथां को पीर, को मुर्शिद, को फ़क़ीर, को वली, को पैगंबर, को वॾेरो, को नंढेरो, केरु कंहिंजो ॿार खणे। अल्लाह ताला क़ुर में फरमाए त केरु बि कंहिंजो ॿार न खणंदो। ॿार हर कंहिंखे माण्हू खे पंहिंजो थींदो, माण्हू दिलि सलामती वारी आणींदो त पंहिंजी दिलि ॿार खणंदसि, बाक़ी न त को ॿार खणण वारो कोन्हे। अल्लाह ताला शाला असांखे सलामती वारी दिलि नसीब करे, अल्लाह ताला असांखे तक़वा ऐं हिदायत जो रस्तो नसीब फरमाए। इन्ना जअलना अला क़ुलूबिहिम अकिन्नह। अल्लाह तो फरमाए असां अहिड़ा बेफ़रमान माण्हू जेके क़ुर सां टकर था खाइनि, दीन जे ॻाल्हियुनि खे ठुकराइनि था, हक़ ऐं सच जी ॻाल्हि ॿुधी, अञा जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे निमाज़ नथो पढ़े, जेकॾहिं हुनखे चओ त निमाज़ जे लाइ त अञा उल्टियूं सुठियूं ॻाल्हियूं ॾींदा। वरी निमाज़ में जेकॾहिं चओ कंहिंखे निमाज़ पढ़ण जे लाइ जेको मिले तूं वञी खण मस्जिद में, मूंखे यार न घुरिजे। रोज़े जी ॻाल्हि चओ दादा असांखे बुख कान्हे, अनु घणो आहे, तंहिंजे करे रोज़ो वञी तूं रख। इन्हनि ॻाल्हियुनि करण सां माण्हू अलाह जे दीन ऐं अलाह जे आयतुनि खे मस्ख़री करे थो वठे। अलाह तो फरमाए हिन मस्ख़री कंदड़नि जो बुरो हाल आहे। अञा इहा आहे बेफ़रमान माण्हू आहे, पंहिंजी बेफ़रमानी महसूस थी थिए, निमाज़ नथो पढ़े, चए थो त अलाह तौफ़ीक़ ॾींदो पढ़ंदासीं, इनकार नथो करे, रोज़ो नथो रखे, जेकॾहिं केरु चए थो अलाह ॾींदो रखंदासीं, इहा ॻाल्हि मञो थी वरी बि चङी आहे। पर जे कुलियनि जवाब ॾेई पुठी बि ॾेई बीह थो रहे, इहो अल्लाह ताला खे ॾाढो काबराए थो, अल्लाह ताला खे वॾो ॾमराए थो। पोइ अल्लाह ताला जो हिते ॾमर थिए त पोइ अल्लाह ताला जी पनाह। अल्लाह तो फरमाए पोइ हुननि जे दिलनि जे मथां पर्दा अची था वञनि, हुननि जे कननि जे मथां ॿोड़ाइण जो बोझ आहे। वइन तदो मिलल हुदा फलन यहतदू इज़न अबदा। हिदायत जे पासे ॾे नबी हिननि खे सॼी ॾे असुल हिदायत न वठंदा, छो त हिननि दीन खे, क़ुर खे, अलाह जे अहकामात खे मस्ख़री करे वरितो आहे। रब्बुकल गफ़ूर ज़ुर रहम। पर जे न इहे थोरा चङा थी पवंदा, अल्लाह तो फरमाए त अल्लाह त महिरबान आहे, रहमत वारो आहे। लव युआख़िज़ुहुम बिमा कसबू लअजलहुम अज़ाब। जे न अल्लाह ताला हिननि खे बद किरदारी जे करे वठी हा त तकिड़ो अज़ाब ॾेई जेकर चीभाटे दुनिया में ई नास करे हलाए। अल्लाह तो फरमाए पर मुंहिंजी मग़फ़िरत ऐं तआवा जो महिरबानी घणी, छॾियानि थो त मन न मन कंहिं न कंहिं मोड़ ते तौबा करे विझनि त वरी छॾे ॾियनि। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे तौबा ऐं इस्तिग़फ़ार नसीब करे। बल लहुम मौइदुन लन यजिदू मिन दूनी मौइला। अल्लाह तो फरमाए अंजाम बठन छॾ इहा मोहलत जेका इंसान जी आहे न, दुनिया में जेको बेफ़रमान ज़िंदगी गुज़ारी थो थिए न, हर क़िस्म जी माण्हू खे हुनखे सहूलियतूं बि आहिनि,
दुनिया में थिएसि थी, दौलत में थिएसि थी, ख़ुशि बि गुज़ारींदो थो थिए। अलाह जो फरमाए त ख़बरदार इन मोहलत खे तूं मोहलत न सम्झजांइ। ॿियो हिकिड़ो अहिड़ो बुरो अंजाम अथई। अलाह जो फरमाए त अहिड़े बुरे मौक़े ते मां सां मुलाक़ात थियणी अथई, अहिड़े माशरे जे मैदान में मिलंदे जिथे को न रस्तो हूंदी, न पोइ ते मोटण जो जॻह हूंदी, न सॼे भॼी सघंदे, न खॿे, सिधो मुंहुं ॾियणो पवंदी अज़ाब सां। पोइ जीअं त तूं अलाह जो फरमाए त रसूल खे पुठी ॾिनी आहे, तंहिंजे करे रसूल जे पुठीअ जो नतीजो इहो थींदो जो तो रसूल खे पुठी ॾिनी त हाणे तुंहिंजो मुंहुं थियो जहन्नम ॾे। अलाह जो फरमाए त नवली मां तवल्ला, अहिड़ो धिको ॾींदासीं जो वञी जहन्नम जे तरे में। अल्लाह ताला शाल असांखे रसूल करीम जो मुखालफ़त कयूं ऐं दीन खे धिके ॾियण खां बचाए जो असांजे मथां अल्लाह ताला जो धिको अचे। अल्लाह फरमाए त इन्हनि ॻोठनि जो मिसाल दरिस जिन खे असां ज़ुल्म जे करे हलाक करे छॾियो आहे, वजालना लिमालिक मुइदा, ऐं इन्हनि जे हलाकत जे लाइ असां अंजाम मुक़ररु करे छॾियो हुयोसीं। त मुंहिंजा अज़ीज़ो, असां मुस्लमाननि खे इबरत करणु खपे त कल्ह कल्ह मां तव्हांखे तक साइण थो चवां जे सभु जो सभु असां अल्लाह ताला जा फर्मा बरदार थी रब ॾे हथ खणो आहे न, त हीअ ॿोॾ में जेका ज़िलत ऐं तकलीफ़ पहुती आहे यकीनन मुस्लमाननि खे न पहुचे। छो त अल्लाह ताला मुस्लमाननि जी जमात जी इज़त कंदो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त जॾहिं 40 मुस्लमान कंहिं माण्हू जे जनाज़े में गॾिजी अल्लाह ताला खां रहमत जी दुआ घुरंदा, अल्लाह ताला अहिड़े माण्हू खे बख़्शींदो आहे। पोइ जेकॾहिं लखे मुस्लमान गॾिजी अल्लाह ताला खां ॿोॾ खां पनाह घुरंदा, पनाह न ॾे हा, पर असां त पनाह घुरी न आहे, असां त अल्लाह ताला खां ॾमर घुरी वरितो। अल्लाह जो फरमाए इहे ॻोठ ड्रथल वॾी निशानी ॾिसो। अॻे अरब जे मुल्क में अल्लाह ताला माण्हुनि खे ॻोठ ड्रथल ॾेखारिया, हाणे असांखे अल्लाह ताला पंहिंजे मुल्क में ॻोठ ड्रथल थो ॾेखारे। ॾिसो त सही, ॾाढा मुर्ती कंदड़नि जा, ज़ुल्म कंदड़नि जा, जाइज़ कंदड़नि जा, नाजाइज़ कंदड़नि जा, पोइ उन्हनि जी पादाश में खोड़ चङा ग़रीब माण्हू ॿुधी विया। न त इन्हनि ग़रीबनि खे एतिरो हिकिड़ो कमु करणो हो, नेक साले माण्हू खे, मुला मोराणे खे, पीर फ़क़ीर खे, मौलवी मुस्लिह खे, जेको बि आहे हिन सभ खे इहो कमु करणो आहे त बुराई ॾिसी घटि में घटि उन क़ौम खे सुठे नमूने सां बुराई खे रोकणो आहे। पर जेकॾहिं उहा क़ौम नथी रुकिजे त उन सां लातालुकी करे उन्हनि जे खाइण पीअण में, उथीअ वेठीअ में, शादी गमी में घटि में घटि शरीक न थिए, हुन खां अलॻि थी वञे, बिरादरी टोड़े हुन खां अलॻि थी वञे। ईअं कंदो त माण्हू बची सघंदो, न त पोइ अल्लाह तो फरमाए त वतक़ू फितनत ला तुसीबन लज़ीन ज़लमू मिनकुम ख़ास्सा, उन अज़ाब खां कॾहिं बि न बची सघंदो जेको ज़ालिमनि खे नाहे वठंदो। बाहि लॻंदी आहे त पोइ हुन में साओ सुको सभु खणी वेंदो आहे। बदकिरदारी क़ौम जे घणनि फर्दनि जी असां वटि थी वई आहे, पोइ हुन में थोरा बचा आहिनि नेक, उहे बि ॾुड़ी था वञनि ॿोॾ में। अल्लाह ताला शाला असां सभिनी खे नेकी भलाई नसीब करे, अल्लाह ताला पंहिंजे रज़ा जो मक़ाम नसीब करे जो असां इन अल्लाह ताला जी अहिड़ियुनि सज़ाउनि खां बची वञूं, बल्कि अल्लाह ताला जे रहमत जा मुस्तहिक़ ऐं मुस्तौजिब बणिजी वञूं। अल्लाह दुआ में त असां हिन जी हलाकत जे लाइ हिकिड़ो वक़्तु मुक़ररु करे छॾियो आहे। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो, असांजे इन हलाकत जे वक़्तु अञा जे ज़िंदा वेठा आहियूं, तॾहिं नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे माण्हू जेसिताईं ज़िंदा सिहतमंद चाक चङो भलो वेठो आहे, इन माण्हू खे घटि में घटि हिकिड़ी सोच करणु खपे। फरमाईंदो फ़क़्तनिम सलासन क़ब्ल सलात, टिनि शयुनि खां अॻु में तूं गनीमत सम्झजांइ। तूं अॼु फारिग़ वेठो आहे, इहो गनीमत सम्झ, जे सुभाणे कंहिं मुसीबत में फासी वेंदे, जिते तोखे हथ छॾाइण जो मौक़ो न मिलंदो, पोइ हिते तूं इहे कम न करे सघंदे जेके अॼु करे सघंदे, अॼु जेका चङाई करे सघंदे, अॼु जेका करार सां निमाज़ पढ़ी सघंदे, अॼु जेका भलाईअ में क़दम खणी सघंदे, अॼु जेको ख़ैर जे कमनि में तूं हथ वधाए सघंदे, सुभाणे अहिड़ी मसरूफ़ियत ईंदई जो इहे सभु कम तूं न करे सघंदे। त पोइ सुभाणे तोखे इहो मौक़ो न मिले, पोइ इहा तुंहिंजी जेका फुर्सत आहे इहा ख़तम थी वञे। तंहिंजे करे इन खां अॻु में पंहिंजी फरागत खे तूं गनीमत सम्झ। अॼु वांदो आहे, अॼु तुंहिंजी जवानी ॾियो, फरमाईं त सिहत क़ब्ल सकम, तोखे अॼु सिहत आहे, तंदुरुस्त आहे, चाक चौबंद आहे, जंगूं चवण वठनि थियूं, हथ चवण वठनि था, अखियूं चवण वठनि थियूं, तूं इन सभिनी शयुनि खां जेकॾहिं पंहिंजो फ़ाइदो न वठंदे त सुभाणे मुमकिन आहे अहिड़ो बीमारी जो हमलो थिए, कुराड़प जो हमलो थिए, जो इहे सभु शयूं तोखां हली वञनि। फरमाईं त पोइ सफ़ा आख़िरी जेको हीलो अथई न, जंहिंमें तुंहिंजी जेका ज़ुबान माण्हू जी या दिलि माण्हू जी उहो हिकिड़े पासे अल्लाह ताला जे तरफ़ इनाबत ऐं रुजू ऐं तौबा करे बीहंदी आहे। पवंदी आहे त हयात क़ब्ल मौतिक, तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजे मौत खां अॻु में गनीमत अथई, तुंहिंजी वांदकाई तुंहिंजे मशगूली खां अॻु में गनीमत अथई, फ़ाइदो वठ, तुंहिंजी सिहत तुंहिंजे बीमारी खां अॻु में गनीमत अथई, इन मां फ़ाइदो वठ, ऐं तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजे मौत खां अॻु में गनीमत अथई। जे इन ज़िंदगीअ मां फ़ाइदो वठी अल्लाह ताला खे राज़ी करे ईंदी, पंहिंजे सिहत में तो अल्लाह ताला खे राज़ी करे। हदीस शरीफ़ में अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त बानो हूंदो आहे कॾहिं कॾहिं पंहिंजे सिहत जे ज़माने में अल्लाह ताला जे फर्म बरदारी जा कम कंदो आहे, निमाज़ूं पढ़ंदो आहे, ग़रीबनि जे कमु ईंदो आहे, मिस्किननि जो हर ॾोखी हमदर्द हूंदो आहे, जेतिरो थी सघंदो आहे उन्हनि जे कमु ईंदो आहे, मतिलबु त उनजो क़दम चङाई में हूंदो आहे। हाणे अॼु इहो बानो बीमार थी पियो, अहिड़ो बीमार थी पियो जो जंग बि नथो चोरे सघे। अल्लाह ताला पंहिंजे मलाइकनि खां पुछंदो मुंहिंजो बानो छा थो करे, चईंदी सफ़ा बीमार पियो, खट ते चुरी बि नथो सघे, पर निमाज़ चईंदी निमाज़ इशारनि सां पढ़ो। अल्लाह फरमाए छा थियो अथसि, रब चवंदा त हिन खे बीमारी थी आहे, एक्सीडेंट थियो अथसि, हदा भॻा अथसि, बीमार थी पिया, फालिज थियो अथसि, जेको बि थियो अथसि, बहरहाल हाणे ढेर लॻो पिया। अल्लाह फरमाईंदो त इहा बीमारी मां ॾिनी तमामु, सिहत बि हिन खे मां ॾिनी,
सिहत में जेके चङाई कंदो वरी बीमारी में सभु उहो ई लिखो जीअं कंदो पर जेकॾहिं माण्हू इहो कमु नथो करे हाणे गफ़लत में आहे बीमारी में बि गफ़लत लिखबी पोइ खणी हिते लाचार सां ज़ुबान सां गिड़गिड़ाए तोबा जेकॾहिं मौक़ो थियुसि थोरो घणो तोबा कंदो त कंदो पर सो बि थो मस जेकॾहिं जान बचे त वॾी ॻाल्हि आहे तंहिंजे करे पंहिंजी जवानीअ खे पंहिंजी सिहत खे पंहिंजी हयातीअ खे गनीमत सम्झी माण्हू पंहिंजी ज़िंदगी जे इस्लाह जी कोशिशि करे हिन क़ुर मजीद खे पंहिंजी ज़िंदगी जे मथां हलाए रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत पंहिंजी सीरत पंहिंजी सूरत पंहिंजी शकिल पंहिंजे किरदार पंहिंजी ज़िंदगी पूरी में अपनाए त इहो माण्हू कामयाबु आहे दुआ आहे त अल्लाह ताला असांखे क़ुर मजीद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना